अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो एस टीवी न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिमलची अपडेट ते। नाज़रीन, काज़ी अहमद का साई इलाक़ो जी रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद लगोट छतन शाह में मशहूर दरगाह पीर कामिल शाह अल मारूफ सरकार पीर जी गादी नशीन जे नंढे भाउ मस्त मुनीर शाह प्रेस क्लब काज़ी अहमद पहुता। प्रेस क्लब अचण ते सदर प्रेस क्लब राणा अब्दुल गफूर राजपूत ऐं जनरल सेक्रेटरी साई इलाक़ो पारां मस्त मुनीर शाह सिंध जी सुखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त मस्त मुनीर शाह पारां प्रेस क्लब जे सदर राणा अब्दुल गफूर राजपूत साई इलाक़ो मोहम्मद बचल सियाल ज़ुल्फ़कार अली इलाक़ो सिराई अली नवाज़ चतोई खे पिण अजरक उठाया विया। इन मौके ते मस्त मुनीर शाह चयो त प्रेस क्लब काज़ी अहमद जे सहाफ़ी मेहनती अवाम दोस्त ऐं बहितरीन कम करे रहिया आहिनि, जिन जी मेहनत खे सलाम पेश करिया थो। प्रेस क्लब जे सहाफ़ी अवामी मसइलनि खे बहितरीन नमूने आला अवाननि ताईं पहुचाइण जी भरपूर कोशिश करे रहिया आहिनि। मस्त मुनीर शाह पारां प्रेस क्लब जे मेंबरनि ऐं प्रेस क्लब जी तरक़्क़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ पिण घुरी वई।